हाणे जेकॾहिं छोरो पाणी बि भरे ॾे ज़ाल खे ऐं काठियूं बि खणी ॾे त छा चवंदो त पिणसी खानदान में अहिड़ो पांडी न हो मुंहिंजो छोरो अलाए कंहिंते नथा ॻाल्हायो खानदान में पांडी न हो हालांकि नबी से त कयो आहे पर जेकॾहिं असां हर कमु सुनत सम्झी कयूं त सवाब बि मिलंदो छा हर कमु सुनत सम्झी कयूं त सवाब बि चलो नियत उहा सुनत वारी घर वारी चवे त अल्लाह जा बाला जेके ॾे दिला तयार आहे त तलाक ॾे याद आहे घर वारी खे चवे थो तोखे छा थियो हेॾी फर्मा बरदार सॼी राति पाणी हथ ते झलियूं बीठियां चवे थी तूं हिकमत मूं न ॼाणी दे जेकॾहिं ॾे थो त मूंखे तलाक ॾे चवे थो ईअं त कर न कर महबूब मुस्तफा करीम साईं सां सुबुह मशवरो कंदासीं सुबुह मशवरो कंदासीं माना शरीयत छा थी चवे त को बि अहिड़ो कमु हुजे त वॾनि सां मशवरो कर ऐं हिते जेकॾहिं पोड़े जो नुंहुं चयो न वरितो न राति जो छोरे खे चवंदो छोरा तोखां इन खां वधीक चूंडे आयो आहियां हिन खे सुबुह सां कढ घर अड़े पोड़ा पाण सॼी ज़िंदगी न कढे ई बाक़ी पोइ पुट खे सबक वेठो ॾे अलाह से असांजे वॾनि खे हिदायत नसीब ऐं नौजवाननि खे बि हिदायत नसीब कजो वॾनि जे इन्हनि ॻाल्हियुनि ते न बीहल न हर जाइ ते वॾा ग़लत न हर जाइ ते नंढा ग़लत ॿुधी छॾ वाइदनि में मां हे बि ॻाल्हि चवंदो आहियां अॻे जे मते न्याणी पढ़ाईंदा हुआ अबो पंहिंजे न्याणीअ खे विहारे करे अम्मा पंहिंजे न्याणीअ खे विहारे करे वॾा हीअ नसीहत कंदा हुआ ओ न्याणी हिकिड़ो अबो मां छॾे करे ॿिए अबे अम्मा जे घर थी वञे पई हिकिड़ा भाउर छॾे करे ॿियनि भाउरनि जे घर थी वञे हिकिड़ियूं भेनरूं छॾे करे ॿियनि भेनरुनि जे घर थी वञे हिते जीअं ॾुख सुख में ज़िंदगी गुज़ारे हुते बि ॾुख सुख में ईअं सबुर कजां न्याणी बि चवंदी छा बि थी वञे पर अबे अम्मा जे अखर खे इज़त ॾींदमि ॾुख अचे सुख अचे अबे अम्मा जे अखर खे इज़त ॾींदमि ऐं हाणे धीअ खे विहारे चवंदो पुट तूं निंधणी की न आहे उते को टिन टिन करे न त तूं घटि न कजांइ थी बाक़ी छड़ो मुंडे फोन कर जेसि मां पाचां इहा छोरी घर कंदी जंहिंखे एॾी टीकर इहा छोरी घर कंदी हीअं बि हो अॻे नुंहं खे वॾा धीअ सम्झंदा आवाज़ आओ नुंहं खे वॾड़ा ईअं चवंदा हिकिड़ी धीअ ॾेई करे ॿी धीअ वती आहे हाणे मटिजी वई ॻाल्हि थोरे घणे ते फिटंदा नुंहं खे छा चवंदा ओ निभागी ठिकर मोह पइजी वई तोते त मां सोन जहिड़ी धीअ भरी हीअ ठिकर जी बाक़ी धीअ से सोन जी थी वई उहा बि चवंदी वञे नथो शाहपुर या ॿाहिरि चौधरी मथो सॼो ॾींहुं खाए थो अॻे नुंहं सहुरे खे अबो कोठींदी हुई ससु खे अम्मा कोठींदी छो त हुन में बि अबे अम्मा वारी शफ़क़त हुई हुन में बि अबे अम्मा वारी शफ़क़त हाणे हुन मां बि अबे अम्मा वारी शफ़क़त निकिरी वई आहे त हुन में बि नंढाइप वारी लॼ निकिरी जेकॾहिं नज़र था कयूं जेकॾहिं पंहिंजी सॻी धीअ सॻो पुटु आहे हुनखे बि जेकॾहिं ॿ टे दफ़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदे उहे बि बेज़ार थी वेंदा उहो त परावनि खे पंहिंजो करणु सवली ॻाल्हि न आहे परावनि खे पंहिंजो करणु सवली ॻाल्हि असां जेतिरो पंहिंजनि खे परावनि करण में रुधल आहियूं ओतिरो परावनि खे पंहिंजे करण में रुधल न आहे चवे तो महबूब मुस्तफा करीम साईं खां सुबुह मशवरो करण हलंदासीं तक न कर जे टाइम ते सुबुह जे टाइम ते महबूब मुस्तफा करीम साईं ॾे वञनि था पिया डग ते थाबिर जी अमरा किरी पियो जंग भॼी पई किरी जो पियो त जंग भॼी जीअं जो जंग भॼी पियसि माई पोतीअ मूं टुकुर फाड़े करे जंग खे ॿधे त चए हाणे घर न हलंदासीं हाणे महबूब ॾे न हलंदासीं हल त वापसि घर हल चवे तो जंग भंजराए हाणे चवे थी त घर हल चए हा जंहिं मसइले जे लाइ हलूं पिया उहो मसइलो हल थी जंहिं मसइले जे लाइ हलूं पिया मसइलो हल थी वो केड़ो मसलो हल थियो चवे थी मां पंहिंजे कननि सां महबूब मोहम्मद करीम साईं खे फरमाईंदे ॿुधो चवे थी मां महबूब मुस्तफा करीम साईं जी हदीस ॿुधी आहे महबूब फरमाइनि था पिया जंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न ॾिसो
त सदाई ऐशन में आ, सुकून में आ, उन जे ईमान में शक समझो। जेके का भी तकलीफ़ न ॾिसो त उन जे ईमान में छो, जॾहिं नबियनि खे तकलीफ़ आयूं त ॿिया केरु थींदा। अलिफ लाम मीम हसिबन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। क्या केरु थी? इल्लल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून। घरवारे चवेसी मुझो मसलो हल थियो, केतरा साल तो सा शादी करे थिया, कदे भी तोखे तकलीफ़ न ॾिठी हमें, दिल में खुट खुटो हो, अला ईमान पक्को अथस अला न थस। अज तुझी जंग भजी पई, मूंखे यकीन थियो तूं पक्को मोमिना, पो तोखो तलाक छो घुरां। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, उम्मते सहाबा, जमीयते उलमा इस्लाम, नारे तकबीर, अल्लाहु अकबर। उन्होंने पंहिंजे घरनि में ज़िंदगी अहिड़ी गुज़ारी जो एतिरियूं घर वारियूं रखियूं, पोइ बि उन्हनि जे घरनि में ज़िंदगी सुकून वारी हुई। जेकॾहिं तव्हां असां बि पंहिंजो घर जन्नत बणाइणो चाहियूं था, वाइदो कयो त घर खे हक़ ॾींदासीं। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जन्नत वारा मंज़र ॾिसी आया, फरमाइंदा जन्नत में अहिड़ियूं हूरियूं मां महबूबा मोहम्मद करीम ॾिठियूं जो पानी पी पियूं तो पियनि पियूं तो न जे निड़ीअ मां पानी पियो ॾेखारिजे। केॾियूं हसीन जमीलूं मेराज